सकाफती ॾियारो मल्हाइण जे सिलसिले में गपचाणी वेझो ॻोठ जलाल क़ालरो में सकाफती मच कचहरी क़ोठाई वई। रिपोर्ट कर रहा है مسعود زنگيجو। 5 डिसंबर सकाफती ॾियारो इल्म पिरायो सिंध संवारियो जे सरी हेठि मल्हाइण वारे सिलसिले में जिते सॼी सिंध अंदरि सकाफती सरगर्मियूं उरूज ते पहुतल आहिनि, उते गपचाणीअ जे ॻोठ जलाल क़ालरो में मोहम्मद जुमन क़ालरू तरफ़ां सकाफती मच कचहरी क़ोठाई वई। मच कचहरीअ में मुक़ामी सुगड़नि, शाइरनि, अल्लाह रखियो कीरियो, असगर कीरियो ऐं इनायत बिरोई ॾोर बेत ऐं गुजारतूं शाइरी ॿुधाए महफ़िल में वाह वाह कराए छॾी। मच कचहरीअ में फ़नकारनि शाहिद सागर मला, जानी जलाल, ग़ुलाम सरवर जलबाणी ऐं ॿियनि क़ौमी ऐं सूफ़ियाना गीत ॿुधाया त नौजवान गीतनि ते रक़्स करण ते मजबूर थी विया। उन मौक़े ते मच कचहरीअ में शरीक अॻवाननि ऐं ॿियनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां आवाज़ टीवी वारनि जा बेहदि मशकूर आहियूं जो असांजे हिन नंढड़े ॻोठ में कई करे असांखे जेका कवरेज ॾिनी अथनि उहा असां थोराईंदा आहियूं। उन खां सवाइ असां सकाफ़त ॾियारो गपचाणी वासी, गपचाणी जा आसपास वारा जेके ॻोठ आहिनि उहे हर साल शानदार नमूने मल्हाईंदा आहियूं। असांजे सिंध जी सकाफ़त जे हिसाब सां हिकु त स्कूलनि में तइलीम असां इहो सबक़ु ॾींदासूं त तइलीम हर सिंधी चाहे केर बि हुजे पर तइलीम लाज़मी आहे, मस्ट आहे। ही जेको आहे सकाफ़ती डे असां हर साल ख़ुशी सां मल्हाईंदा आहियूं। जेको अजरक टोपी डे असांजो आहे ऐं सिंध सकाफ़त ॾियारो आहे, असां ईद जीअं मल्हाईंदा आहियूं। ऐं असां आवाज़ टीवी वारनि जा शुक्रगुज़ार आहियूं जेको ॿाराड़ी इलाइक़नि में करे अची असांजो माण्हू मथां कंदा आहिनि। सिंधी टोपी अजरक जो ॾियारो आहे, बिल्कुलु ईद वांगुरु असां कंदा आहियूं। नवां कपिड़ा पाए बच्चनि खे सिंगारे हर शइ करे ओके करे पाण खे बिल्कुलु ईंदा आहियूं, प्रोग्राम कंदा आहियूं। गपचाणी वासियुनि सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने आवाज़ टीवी सां गॾु मल्हाइण जो ऐलान पिणु कयो। कैमरामैन अमजद शेख सां गॾु مسعود زنگيجو, आवाज़ न्यूज़, गपचाणी।